जय झूलेलाल दोस्तों। चालीहे जी रौनक, लाल साईं जो दर्शन, चादर, उन खां पोइ अचजांइ अमरलाल और साईं खां माफ़ी। इहे नज़ारा जेके आहिनि सभिनी जे दिलि खे लुभाईंदा आहिनि। सॼो साल असांखे इन जो इंतज़ारु रहंदो आहे त चालीहो अचे त असां इहे नज़ारा ॾिसूं। छो असां सॼो साल इंतज़ारु कयूं इन नज़ारे जे लाइ। लाल साईं जी महर सदाईं असांजे मथां आहे त हर महीने जे चंड ते असां इहा रौनक असां ॾिसी सघंदा आहियूं। त अचो हर चंड ते राति जो 9 खां 11 चालीहे जे मंदर में लाल साईं जो दर्शन कंदासीं। उन खां पोइ चादर, अचजांइ अमरलाल और साईं खां माफ़ी। मां त ज़रूरु वेंदमि, तव्हां बि ज़रूरु अचिजो, मूंखे इंतज़ारु रहंदो तव्हांजो। जय झूलेलाल।